शादातपुर शहर में खरड़ो शादातपुर बरहूण रोड की मरम्मत न थियण खिलाफ सिंध जे सूफ़ी फनकार मांझी फ़कीर जो राग गाए अनोखो एहतजाज। सिंध जे सूफ़ी रागी मांझी फ़कीर राग गाए सिंध जे हुक्मराननि खे अनोखे अंदाज़ में मयार मोकिली। शादातपुर में सिंध नाले वाले सूफ़ी रागी मांझी फ़कीर जी अॻवाणी में खरड़ो शादातपुर ऐं बरहूण रोड की मरम्मत न थियण खिलाफ राग गाए अनोखो एहतजाज कयो वियो। सिंध जे सूफ़ी रागी मांझी फ़कीर कलाम जे सूरत में सिंध जे हुक्मराननि खे मयार ॾींदे चयो त सांगड़ ज़िले जे सरसब्ज़ ऐं मइदनात सां मालामाल इलाइक़े बरहूण वासी अॼु बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, जॾहिं त बरहूण रोड की मरम्मत न थियण सबबि 5 यूनियन काउंसिलनि जे 200 खां वधीक ॻोठनि ऐं शहरनि जा रहवासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं बीमारी तोड़े कंहिं बि एमरजेंसी वारे सूरत हाल में कंहिं बि वॾे शहर ताईं पहुचणु इंतिहाई मुश्किल आहे। जॾहिं त सरसब्ज़ ऐं ख़ुशहाल इलाइक़े जा रहवासी हुक्मराननि जे बेध्यानी सबबि रोड, बिजली, सिहत, पीअण जे पाणी समेत समूरनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। हुन चयो त बुनियादी सहूलियतुनि जे खोट, रोड रस्तनि जे मरम्मत लाइ लाॻापियल ऑफिसरनि तोड़े चूंडियल नुमाइंदनि वटि दाहे दाहे थकिजी पिया आहियूं, पर संदन दांह वरनाइण वारो केरु बि नाहे। हुन चयो त जेकॾहिं एहतजाज जो नोटिस वठी बरहूण रोड जी मरम्मत न कराई वई त हू ईंदड़ इलेक्शन में वोटनि जो बाइकाट कंदा। शाद अली मंगी, काविश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, शादातपुर। असां बरहूण नशवासी असां जो